नाज़रीन, थर जाए नौजवान आर्टिस्ट जो कम सभिनी खे हैरत में विझी छॾे थो। जेकॾहिं अव्हां बि हैरान थियण चाहियो था त ॾिसो सीनियर रिपोर्टर इरफान अली बुघियो जी रिपोर्ट। इन स्केच में चेहरो नज़र न पियो अचे। भला हाण अञा न, भला हाण हिकु दफ़ो ॿीहर ॾिसो। हिन खे पिक्सल स्केच आर्ट चयो वञे थो। इहो त फनी माहिर ई ॿुधाए सघनि था त ही आर्ट हैरान कंदड़ आहे बि या न, पर आहे वॾी महिनत ऐं वक़्तु तलब। ऐं थर जाओ नौजवान आर्टिस्ट अहिड़ियूं महिनतूं कंदो रहे थो, वक़्तु सीड़ाईंदो रहे थो, छो जो खेसि कुझु अनोखो करिणो आहे। पिक्सल स्केच में वेझे खां चहिरे जो फ़क़ति शेड नज़र ईंदो आहे। जीअं जीअं स्केच परे थींदो वेंदो, चहिरो वाज़ह थींदो वेंदो। ही को कंप्यूटर जो कमाल न, पर हथ जो हुनुर आहे ऐं उन जो हुनुरमंद आहे नौजवान रब नवाज़ चांडियो, जंहिं माइटनि खां लिकी ही फ़न सिखियो आहे। न रगो एतिरो, पर रब नवाज़ 4x6 इंच जी नंढे खां नंढी पेंटिंग पिणु ठाहे थो। जीअं हिन मरियात मुग़ल बादशाह जी हीअ पेंटिंग, अहिड़ियूं त हिन खोड़ ठाहियूं आहिनि। इन कम खे वरी मेंचर आर्ट कोठीन। रब पाक खेसि ॾात सां नवाज़ियो आहे, पंहिंजे कम सां इश्क अथसि, उन करे पंहिंजी ज़ात खे कम में गुम करे छॾियो अथसि। पर एतिरो बि न, पढ़े बि थो, पढ़ाए बि थो। रब नवाज़ चांडियो नए कोट भरिसां ॻोठ ओभाए चांडे जो असुल रहाकू, हाल वेठल हैदराबाद, पढ़ंदड़ सिंध जी यूनिवर्सिटी में, डिपार्टमेंट बॉटनी साल ॿियों। हाणे अव्हां सोचींदा त बॉटनी डिपार्टमेंट जो शागिर्द वरी फाइन आर्ट जो कमु कंदो अथे। इहो त असां बि सोचूं पिया। कंहिं मजबूरी जे बेस ते उहो डिपार्टमेंट मूं न चॉइस कयो ऐं पोइ वरी अॻिते नेवटेक जा कोर्स आया, उनमें मूं अप्लाई कयो त उनमें मुंहिंजी सिलेक्शन थी वई। पोइ उतां खां कमु स्टार्ट कयो। ख़ैर, रबनवाज़ यूनिवर्सिटी बाद पार्ट टाइम में ट्यूशन्स बि पढ़ाए थो ऐं पेंटिंग्स पिणु करे थो। पुछियोसीं, भाऊ हिन कम जी शुरूआति किथां कयव? उहो ई जवाबु ॾिनई जेके सभु मशहूरु माण्हू ॾींदा आहिनि। असल में छा, मुंहिंजो बचपन खां शौक़ु हो आर्ट वारी साइड ते। ज़िंदगीअ में पहिरियों भेरो स्केच पंहिंजे मरहूम वालिद जो ठाहियईं, पोइ पंहिंजे पाण ते तजुर्बो कयईं। तजुर्बो कामयाब, हमरा खे ऑर्डर्स मिलणु शुरू। 2-3 ऑर्डर आया, उन जी ठाही ऐं तंहिंखां पोइ सो तव्हां जे साम्हूं लॻी पियूं आहिनि, ॾिसी सघो था, ऐं कुझु सेल बि करे चुको आहियां। पुछियोसीं, भाऊ अव्हां पाण खे कामयाब सम्झो था? कीअं चवंदो न। पोइ भला अव्हां जी कामयाबीअ पुठियां कंहिंजो हथ आहे? थोरो यादि करे चयईं, कामयाबी पोयां मुंहिंजे भाउ जो हथ आहे। अच्छा, वालिद साहब मुंहिंजी डेथ थी वई जॾहिं आउं मैट्रिक में हुउसि, ऐं हेसि ताईं पहुचण में मुंहिंजे भाउ जो बि हथ आहे ऐं मुंहिंजे चाचे जो बि हथ आहे, चने सर जो, ऐं भाउ शाहनवाज़ जो बि हथ आहे। उहे लेबर आहिनि, फार्मर आहिनि। कुझु उहे ख़र्चो मूंखे ॾींदा आहिनि, कुझु पाण पेंटिंग मां कंदो आहियां, पार्ट टाइम ट्यूशन बि पढ़ाईंदो आहियां। इंसान जेकर महिनत ऐं जुस्तजू जारी रखे त रस्ता पाण खुलंदा वेंदा आहिनि। पोइ हिकु ॾींहुं अहिड़ो बि ईंदो आहे जो दिलि चई ॾींदी आहे त गुज़र सफ़र सुठो पियो हले। पुछियोसीं, भाऊ भला सभ खां पहिरीं कहिड़े सियासतदान या क़ौमी हीरो जी पेंटिंग अव्हां ठाहे चुका आहियो? ॿुधायईं त सभ खां पहिरीं साईं बशीर ख़ान कुरैशी जी करे चुको आहियां, तव्हांखे नज़र बि ईंदी, ऐं साईं GMC जी बि ठाहे चुको आहियां, ऐं ॿिया बि जाम जेके आहिनि अहिड़ा शख़्सियत उन्हनि जी बि ठाहे चुको आहियां। साईं रसूल बख्श पलेजे साहिब जी बि ठाहे चुको आहियां। संदसि पसंदीदा शाइर मामा जुमन दरबदर आहे, जंहिंजी शाइरीअ सां हू मुहबत करे थो। अफ़सोस जो साणसि मिलण जी ख़्वाहिश हिन जी दिलि में अधूरी रहिजी वई। भला चांडिया साहिब, हिकु स्केच जी पेंटिंग मुकमिल करण में घणो वक़्तु लॻायो अव्हां? उहो सर पेंटिंग जे हिसाब सां हूंदो। जेकॾहिं पेंसिल वारो आहे त स्केच थियो त हिकिड़ो ॾींहुं 2 ॾींहं लॻियो वञनि, सम्झि नॉर्मली टाइम ते। ऐं बाक़ी कलर पेंटिंग आहे त उहा बि मतिलबु क़िस्मनि जी हूंदी आहे। पोइ जेकॾहिं कलर पेंटिंग आहे, का तस्वीर आहे त उनमें 1 वीक लॻी वेंदो आहे, ऐं जेकॾहिं ॿी का पेंटिंग आहे त उन हिसाब सां टाइम लॻंदो। भला भाऊ रब नवाज़ साहब, पाण ॼणनि ॿियनि सिंधी भाइरनि खे कहिड़ी सलाह ॾींदा त ही फ़न सिखण लाइ छा कनि, अॻिते कीअं वधनि? जंहिं साइड ते शौक़ु हुजे उन साइड ते वञे। मिसाल तौरु जेकॾहिं उहो डिपार्टमेंट तव्हांखे नथो मिले, तॾहिं बि उहो तव्हां शौक़ु जलवलो इहो घटायो न, ऐं तव्हां इनखे कंटिन्यू रखंदा अचो। अॼुकल्ह मॉडर्न दौरु आहे, मोबाइल जे ज़रिए बि तव्हां सिखी सघो था, यूट्यूब जे ज़रिए बि सिखी सघो था, ॿिए कंहिं सुठे दोस्त खां हिट वठी सघो था, ऐं लेकिन उनखे कंटिन्यू रखो ऐं इनशाला तव्हां कामयाबु थी वेंदा।
बिल्कुलु भाइरो, जेतिरो वॾो कमु ओतिरी वधीक मुस्तक़िल मिज़ाजी लगन ऐं महिनत घुर्जे। शुरूअ में ॾुखियाई ज़रूरु ईंदी आहे, पोइ सभु सणायूं थींदियूं वेंदियूं आहिनि। मुंहिंजो मालिक साईं आहे न सणायूं करण वारो। बसि उन जी ज़ात ते तवकल करे अॻिते वधो, हू पाण अव्हां खे कामयाबी ॾींदो। कैमरामैन यासिर कुरैशी सां गॾु इरफान अली बुगियो, आवाज़ न्यूज़, हैदराबाद।